नज़रवाह वेझो अॼु वधीक हिकु मासूम ॿारु मलेरिया सबबु फोत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रज़ाक जाफ़री मूजिबि ॻोठ मोहम्मद अमीन जाफ़री में मामनि वटि तरसियल दीनपुर वासी 8 वरियनि जो मासूम वकील अहमद पुट मंसूर जाफ़री मलेरिया विघे फोत थी वियो। मलेरिया ऐं डायरिया सबबु हिन वक़्त ताईं केतिरा ई ॿार फोत थिया आहिनि। इलाइक़े वासियुनि सिहत खाते खां मुतालबो कयो त बीमारी ते कंट्रोल करण लाइ क़दम खंया वञनि। कश्मीर जी अदालत कार चोरी करण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 3 साल क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुल सूमरो मूजिबि सेकेंड सिविल कोर्ट जुडिशियल मैजिस्ट्रेट यासिर अरफात सीलरो जी अदालत कश्मीर जी सब्ज़ी मंडी मां कार चोरी करण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार मोहम्मद बख्श खोसो खे 3 साल क़ैद ऐं 10,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार 6 महीना अॻु केस में फरियादी शहाबुद्दीन जखराणी जी मिहाण कार चोरी कई हुई, जंहिं बाद कश्मीर थाणे ते चोरी जो केस दाख़िल कयो वियो हो। सज़ा हेठायल जवाबदार खे शिकारपुर जेल हवाले कयो वियो। सिजावल में डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर ऐं डिप्टी कमिश्नर इम्तियाज़ अली अबड़ो ज़िले जे समूरनि असिस्टेंट कमिश्नरनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत कई आहे त ज़िले सिजावल में मकानी चूंडनि जे ॿिए मरहले खां अॻु समूरियूं ज़रूरी तयारियूं मुकमल कयूं वञनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासकैली मूजिबि अहिड़ी हिदायत हुन दरबार हाल डीसी कॉम्प्लेक्स में 15 जनवरी ते थींदड़ मकानी चूंडनि जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ कोठायल इजलास जी सदारत कंदे ॾिनी। इजलास में डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ख़ालिद हुसैन लुंड खां अलावा ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। उन मौक़े ते डीसी सिजावल समूरनि ऑफिसरनि खे हिदायत कई त ज़िले में 15 जनवरी ते थींदड़ मकानी चूंडनि जे सिलसिले में चूंड अमले लाइ चूंड सामान ऐं ट्रांसपोर्ट जा बहितर इंतज़ाम कया वञनि। हिन लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत कई त हू इलेक्शन कमीशन तरफ़ां फ़राहम कयल पोलिंग स्टेशननि जी लिस्ट मुताबिक़ पोलिंग स्टेशननि जो दौरो कनि ऐं उते पाणी बिजली ऐं ॿियनि सहूलियतुनि जो जाइज़ो वठनि।